गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। उन छोरे भी ॾिठो आहे अखियुनि सां तॾहिं त बके थो न त ईअं कीअं चवंदो। भला खणंदो क़ुरान त मूंखे छोकिरी खे अगवा कंदे या मारींदे ॾिठो अथई त भेण मां पंहिंजे पाण खे फाहो ॾेई मारींदुसि। बाक़ी थोरी ख़ुदा तरसी कयो ऐं पंहिंजे पुट खे सम्झाए त मूं ते शायदि न ॾे। तूं मूंखे धड़का थो ॾे सतोरीअ खे, सो बि मूं जे घर अचे छो न वठजांइ, भली वठजांइ। मां बि तोखे रोईअ ते खड़काए ॾींदुसि, पर मां चवां थो त घर हल। छाप करी भली छाप करी, तू मुझो पीर नहीं नहीं नहीं। छुराइयो तू नहीं, इहो शहरयार आहे। पर जेकॾहिं ने शहरयार खे बकराणी टावर ते टंगराए ॿ टुकर न कयमि त मुंहिंजो नालो नसरू ठाहे। नसरू अरे हे छा? मां सॼी रात तोखे ॻोल्हियो आहे, ईअं सम्झ त सॼी गरीबाबाद तोखे ॻोल्हियो आहे ऐं तूं हिते सुतो पियो आहे। अरे तो बि सुल्की थो पीए? बसि हे तुंहिंजा वाइदा कसम सभु ख़तम। हाँ छॾ न ॻाल्हि, छॾ। उथ 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 त घर हलो। कहिड़ो घर? वो घर जंहिंमें पाप थो पलजे। न को मिठू न उहो मुंहिंजो घर न आहे। हेॾे हलण हेॾे मूंखे ॿुधाए ॾिसि, अती करे साह पियो निकिरई। जॾहिं वाती घर आई आहे त उहा गंद थी वई। अरे सफ़ा किन थी वई। अरे हुनखे त गंदो ई किन चए थो। सची ॻाल्हि ॿुधाए, अरे तूं ऐं मां कहिड़ा खीर जा धोतल आहियूं जो हुनखे गंद थो चए? हाँ ॿुधाए न, चुप छो थी वई? न मिठू, मां अॻे ई भेण जो मारियो, हाणे त मूं में कख सरण जी ताक़त कान्हे। अजायो खटराग थींदो मिठल खटराग। बस अरे खटराग करे ॾिसां बेड़ा थे ना। हाँ अरे खणी पंहिंजो पाण खे नथो सघी। हाँ त बसा बेड़ा तूं। अरे हलण हे ॾिसो हिकिड़ी राति में तो पंहिंजा कहिड़ा हाल करे छॾिया आहिनि। अरे सॼे जिस्म जी रत साड़े छॾी थी, सॼे जिस्म जी रत। मां बेहोश भलो होश में आयमि त इहो पातो तो भेण मुझी सगी भेण अबे जी थी आराम जो बार उनके लिखी का न पंहिंजो कया माना ये भी का जिंदगी आ, ये रंगा बाबा रंगा। अरे बड़ी मुश्किल सां न मूं समूं जान छॾाई असे। हाँ वरी बियो तो वापराई। अरे छॾ हिनखे, कुझु बि न आहे रखियो हिन में। उथी हलण त हलो उथी। अरे केॾी मुश्किल सां हिन नशे जी बाबा मूं जिंद छॾाई असे। हाँ बीजी वियासीं न पेरनि ते। हाँ अरे हलण इहो सोच पाणी शादी कंदासीं। अरे नंढड़ा बचड़ा जी बाबा करे सॾु कंदा त हाउ ठरी पवंदो। अरे हिन ज़िलत जी ज़िंदगी में कुझु बि न अथई। अरे उठ बस
उठ 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 कोन कदुस शादी कोन खपन मुखे बार हलियो वञ मता मयारी थी पऊं छॾे मां अॻे बि ईअं हुयुसि हाणे बि ईअं सही होश में आयुसि त मरी पवंदुसि मूंखे तूं त न ॿार मिली मूंखे माण वारा तमामु जेकॾहिं हुन रन वात खुलियो त वॾा फाट फाटंदा दिलावर वॾा फाट फाटंदा। पर बाबा सूबेदार मोहम्मद अली वियो अथसि ॿुधो आहे त अॼु खणंदुसि थाणे ते उन खां अॻु में तूं पहुची रात जे पेट में गरीबाबाद जीवनारियूं गरीबाबाद जीवनारियूं। मौलवी साहब गंद घर जे गुंदिन में पलियो न त घर बदबूदार थी वेंदा। इन छोरी खे पाड़े मां कढण जा जतन कयो। हिते सभु न्याणियुनि वारा था रहनि। असां त उन वक़्तु बि घणो पिटियो पर असांजी कंहिं न ॿुधी। आहिनि त ज़फर ऐं छोकिरी ॿई संसार करण जहिड़ा पर छा कयूं। मौलवी साहब कयो छा अथऊं जो थी हाणी लठियूं ऐं लोड़ियूं हणंदासीं। यार हर कंहिंजो मुंहुं मथो आहे पंहिंजो ॿुधी कतां वेठा आहियो। हाणे छो कोन थो पुछी? हूअं त पाड़े वारनि जे लाइ साह वेंदो हुई, असलम जे लाइ त बाहि ॿारियो वेठो हुई। ज़फर सां ठाह कयो अथई तॾहिं, पंहिंजे नंढड़े जे लाइ संग वरितो अथई तॾहिं। मियां प्यारा ख़ान ये बाहि तुंहिंजे घर खां ॿाहिरि ऐं विसाए बि तूं। असां त यार पंहिंजी न्याणीअ जो बल ॾेई वेठा जीअं वणे तीअं वञी कयो। मास्तर मायूसी कुफुर आहे पर राज सां बि हलणो आहे। मौलवी साहब यार तव्हांजी आहे मर्ज़ी वणेव रखोसि वणेव कढोसि। वात में मुंग थई छा पुछी नथो? जे शमी हिन पाड़े मां निकती तो उन सां गॾु ज़फर बि निकरदो। खाली शमी गुनहगार कोन्हे। मियां प्यारा ख़ान पाणीअ जूं बाल्टियूं खूह मां 100 कढो या 1000 पर जेसि ताईं न या ॿिली खूह में आहे त उन खूह जो पाणी पली थी रहंदो। कंहिंखे निकाले ॾींदो? शमीअ खे, नसरूअ खे, असलम खे या सदोरीअ खे? भले जीअं न खपेव तीअं वञी कयो। अवा ॾिसो शरीयत जा ॿार ॻोरा आहिनि केसा पुलिस वटि। असां बि ॾिसूं त छा थी करे पोइ बि असां परे न आहियूं। ठीकु आहे साईं, इहा ॻाल्हि बि भली कई था। ॾिसी था वठूं हिन ॻाल्हि खे बि। किथां आई शमी? किथां आई? जेकॾहिं हुन रन वात खुलियो त वॾा फाट फाटंदा। वॾा फाट फाटंदा दिलावर वॾा फाट फाटंदा। पर बाबा सूबेदार मोहम्मद अली वियो अथसि ॿुधो आहे त अॼु खणंदुसि थाणे ते उन खां अॻु में तूं पहुची रात जे पेट में घोटे छॾीसि। ख़तम करे छॾीसि, ख़तम करे छॾीसि। फिनिश। अस्सलाम वालेकुम मासी सदोरी। पुष्टा आई न? वालेकुम सलाम वालेकुम सलाम। भली करे आए सूबेदार। वे खैर में अचण थियो। ॿुधो अथम त शमी वरी आई आहे कंहिं वटि आयो अथसि मासी सदोरी। इन जे करे मां नौकरीअ तां लथल आहियां। रब तो जाने पियो सूबेदार। पुछे पुछे कोन थी अचां ताईं मुंहिंजो अंदर साड़े छॾियो। पोइ त मुबारक हुजे न मासी सदोरी। धीउ त मोटी आई न जीअरी जाॻंदी।
ॾिसें थी त मुल्क में बाहि भरी पई आहे माई सदोरी। जेको वञे थो न त वापसि वरी ॿोरीअ में बंदि थी थो अचे। ॼण त को ॼायो ई कोन हुयो, ॼण वजूद ई माण्हूअ जो ख़तम थी थो वञे। आई त सही न, पोइ केस पिया उकलाइबा। पीउ जो पटको माउ जो रओ धूड़ करे अचे पहती आहे। हाणे कहिड़ियूं मुबारकूं थो ॾे? तूं ॻाल्हि कर त कहिड़े कम सां पहुतो? मासी सदोरी, मां आहियां ई साॻो सूबेदार, पर हिन शाहिदा जे क़त्ल खां पोइ लाहे छॾियो अथऊं। अचड़े वाल माण्हू वरतां तो रोड कशींदो। अबा का तो कुठी आ छा जो तोखे नौकरीअ तां लाथो अथनि? मासी, सरकार जो चरखो आ। तूं रुगो हिकिड़ी महिरबानी मूंसां कर। शमीअ खे चओ त बघड़ियूं मूंसां थाणे ते रुगो बयान वठांसि। बराबर घर आई आहे त जीअं मुंहिंजी नौकरी बहाल। बस मासी, चुपचाप हले तो चुपचाप ही छॾे वेंदो मांसि। तूं गणती असल न कजांइ मासी। भला आहे काथे? अबा हाणे गणतियूं कहिड़ियूं? जे तुंहिंजी नौकरी बचे थी त हलंदी, छो न हलंदी? ऐं चवण बि कंदी मासी सदोरी। ॾिस जाए, मां बहाल बि थींदुसि ऐं प्रमोशन बि वठंदुसि। जे ईअं न थियो त आयल शमी हिन ॿार सुधो मोटी वेंदी ऐं शिख जे पोयों हूंदई। ॾिस जाए, अरे जरीना पाड़े में था रहूं, चौथा तो हुश नहीं खोल के आयो।